नाज़रीन, सिंधड़ी खां सां रिपोर्ट शेयर कई आहे मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब पसंद जो परणो कंदड़ जोड़ो दर-बदर नारी पारां माइटनि ते क़त्ल करण जो इल्ज़ाम, तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो। ख़बर मूजिब मीरपुर ख़ास जी नारी कंवल लुंड पंहिंजी बिरादरी जे फुलानियो जे रहवासी शाहनवाज़ लुंड सां पसंद जो परणो करण बाद संदसि माइट जान जा बेरी बणिजी विया। जोड़ो दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण लॻो। नारी कंवल लुंड ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजा माइट मुंहिंजी शादी कंहिं कोड़े शख़्स सां कराइण पिया चाहिनि, जंहिं करे मूं अदालत ज़रिए शाहनवाज़ सां पसंद जी शादी कई आहे। जंहिंखां पोइ मुंहिंजा माइट ग़ुलाम रज़ा, ख़ुदा बख़्श, शकील ऐं ॿियनि मां जान जो ख़तरो आहे, मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन खां DIG ऐं SSP मीरपुर ख़ास तहफ़्फ़ुज़ ॾियारनि ऐं मुंहिंजे मुड़ुस मथां या सहुरनि मथां कूड़ो केस दाख़िल कयो वञे त उनखे ग़लति तसवुरु कयो वञे। मतलब उहे धमकियूं ॾियनि पिया। ॿियो मुंहिंजो भाउ ख़ुदा बख़्श, ॿियो मुंहिंजो भाउ शकील ऐं ॿियो मुंहिंजो मुंहिंजे भाउ जो दोस्त आहे, एजाज़ नालो आहे। उहे सभु धमकियूं ॾियनि पिया त असां तुंहिंजे मुड़ुस खे मारे छॾींदासीं, करे छॾींदासीं। मुंहिंजे सोराजनि खे धमकियूं ॾियनि पिया त असां इन खे खणी वेंदासीं, मारंदासीं, कंदासीं।